बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्यन। इरशाद कुदरता असां हर शइ खे पाणी जे ज़रिए ज़िंदगी अता कई। पाणी ज़िंदगी आहे, पाणी जियापो आहे, पाणी रौनक आहे, पाणी सां सावक आहे, पाणी सां आबादी आहे, पाणी सां सरसब्ज़ मुल्क थींदो आहे, पाणी सां अनाज आहे, पाणी सां मेवात आहे, पाणी सां ई जानवर पखी हर जेके जानदार शइ गैर जानदार हर कंहिंखे पाणी जी ज़रूरत आहे। पाणी ई ज़िंदगी आहे, पाणी खां सवाइ कुझु बि न आहे। जबल आहे, पहाड़ आहे, सहरा ही कुझु बि न हो। क़ुरान थो चए बेवादिन गैर ज़ी ज़रन, हिकु गैराबाद वादी, गैराबाद अहिड़ी जो सावक बि न ही, फसल बि न हो, पाणी बि न हो, पर उहो जबल ऐं पहाड़ आहे। त ॻोठ कीअं थिए, शहर कीअं थिए, माण्हू कीअं अचनि। हिकु औरत, हिकु ॿारु, हिकु माउ, हिकु हुनजो थञ पियाक ॿारु, बीबी हाजरा, हज़रत इस्माइल। हज़रत इस्माइल खे प्यास लॻी, उञ लॻी, बीबी हाजरा डोड़ी हेॾां खां होॾे, हिकु पहाड़ी खां ॿी पहाड़ी, सफ़ा मरवा जे दरमियान में। वरी ॾिठईं त इस्माइल जे पेरनि मां पाणी थो वहे। पाणी वहियो, पाणी आयो, पखी आया, पखियुनि पाणी पीतो, पखी उॾामिया, मुसाफ़िर सफ़र कंदा हुआ, वॾा होशियार माण्हू अॻु में बि दाना क़ाबिल हुया। हिकिड़ो काफ़िलो भरिसां गुज़रे पियो, उन्हनि जो ॾिठो त पखी लहनि था उतां, वरी उॾामनि था, सम्झी विया त हिते पाणी हूंदो। उहो काफ़िलो आयो ॾिठनि त पाणी आहे, पाणी पीतो, ईअं काफ़िला ईंदा विया, माण्हू आया, तरसी पिया, रही पिया, आबादी थी, मको आबाद थियो, बेवादिन गैर ज़ी ज़रन, गैराबाद आबादी आबाद थी वियो, मको शहर आबाद थी वियो, काबतुल्लाह जो वजूद पियो। छाजे ज़रिए? पाणी जे ज़रिए। बाबा साईं, सिंध वासियो, मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो जेके निंड पिया अञा ताईं जेके सुजाग न थिया आहिनि, अञा ताईं ॿियनि खफ़नि कमनि जे पोयों आहिनि, NFT जे पोयों आहिनि, जुआ जे पोयों आहिनि, गैर ज़रूरी कचहरियुनि होटलनि ते पोयों आहिनि, जाॾे काॾे पोयों आहिनि। बाबा साईं, हज़रत इस्माइल बीबी हाजरा जो किस्सो 2-2.5 हज़ार सालनि जो आहे। तव्हांजो सिंधु दरिया 5000 साल अॻु में बि आहे। महाभारत में बि उनजो ज़िक्र आहे, वेदनि में ज़िक्र आहे। मोहन जे दड़े जे भरिसां गुज़रंदो हो, 5000 सालनि जो क़दीम दरिया तव्हां खां खसियो पियो वञे, उन ते धाड़ो हयो पियो वञे। हिकु 1991 जी ॻाल्हि न आहे त को हिकु सीट वारो वज़ीर आला थी वियो 1991 में, उन पाणी लिखी ॾिनो, धाड़ो लॻो, वॾो धाड़ो लॻो। बेशक 1991 में वॾो सिंधु दरिया ते धाड़ो लॻो, जाम सादिक वज़ीर आला थियण जे करे हुननि खे लिखी ॾिनो। ऐं हिन वक़्तु उन जेको धाड़ो लॻो वॾो पाणी ते, सिंध जे हिसे मां वरी 30 सैकड़ो उन मां बि घटि थो मिले। जंहिं मुआदे में सिंध खे नुक़सानु हुयो, 91 वारे ठाह में सिंध खे नुक़सानु हुयो, उन मां बि 30 सैकड़ो पाणी घटि आहे। ऐं 6 केनाल ठहिया, पोइ सम्झिजो त इहो घणी खोट थींदी। सखर बैराज खां हेठि पाणी न ईंदो। तरबेला डैम ठहियो, ठटे ज़िले जी कचे वारी एराज़ी जेकी आहे, पुछड़ी जेकी ठटे ज़िले जी कचे जी पुछड़ी, उनजो नालो निशान मिटिजी वियो तरबेला डैम ठहण सां। जीअं जीअं डैम ठहंदा उनजा बहाना ॿिया ॾींदा। पंजाब हिन साम्हूं, पंजाबी हिन, जिनजी अंग्रेज़नि जी सां ग़ुलामी जी तारीख़, लाडलाइप जी तारीख़ अलॻि आहे। शातिर चालाक क़ौम सां तव्हांजो मुक़ाबिलो आहे। शातिर चालाक क़ौम इहे डैम ठाहींदी आहे, बिजली जा बहाना करे, पाणी जे घणे बहाना करे, सिंधु दरिया समुंड में छोड़ थो करे, पाणी ज़ाया थो थिए। बिजली ठाहींदासीं, बरसातुनि जो पाणी गॾु कंदासीं, ॿोॾुनि जो पाणी गॾु कंदासीं, इहे सभु कूड़, इहे सभु ठाह, नाटक 1853 खां वठी सिंधु दरिया ते धाड़ा था लॻनि। इहा तव्हांखे ख़बर हुजे, 1991 जी ॻाल्हि न आहे। 1853 खां वठी सिंधु दरिया जो पाणी चुरायो थो वञे, सिंधु दरिया ते धाड़ो हयो थो वञे। 150 सालनि जी तारीख़ आहे हिननि जी चोरी जी, धाड़नि जी, मकारी जी, ठगी जी, कूड़ जी। कमीशनूं ठहंदियूं गवर्नमेंट ऑफ इंडिया जे तरफ़ां, कमीशनूं कमेटियूं ठहंदियूं, उन ते अमल न थींदो, हुकूमत पंजाब न मञींदी। आख़िरी दफ़ो 1945 में राऊ कमीशन ठही, उन 100 सैकड़ो पाणी तस्लीम कयो सिंधु दरिया जो, त सिंध जो हक़ आहे 1945 में। लेकिन 2 सालनि खां पोइ 1947 में
मंज़िल उन्हें मिली जो शरीक सफ़र न थे। 1960 में हिननि पंहिंजा 3 दरिया हिंदुस्तान खे विकिणी ॾिना। 3 दरियाहनि जी पूराई लाइ सिंधु दरिया मां डैम केनाल ठाहिण जा रींगट शुरू थिया। 3 पूरा दरिया जो विकिणी ॾिननि त पाणी जी खोट कीअं पूरी थिए। हेॾो सारो पंजाब 1960 में हिननि 3 दरिया विकिणी ॾिना। उन खां पोइ डैम ठाहिण शुरू कयनि मुख़्तलिफ़ बहाननि सां। कालाबाग डैम, कालाबाग जी तजवीज़, कालाबाग शहर वटां इलाइक़ो आहे, उतां डैम ठाहिण जी तजवीज़ हिननि पहिरीं 1872 में ॾिनी। हाणे 1872 सम्झो त उन वक़्तु हिननि जी नियत केॾी ख़राबु आहे, बुरी आहे, लेकिन अंग्रेज़ वायसराय उहा रद्द कई। 1915 में बि हिननि केनाल ठाहिया 9। वरी 1920 में हिननि थल केनाल जेको ग्रेटर थल केनाल हाले ठाहियो त इहो जेको आहे बरसाति जो पाणी जमा थींदो, ॿोॾि जो बंदि थींदो, पोइ जमो कंदासीं, पोइ जॾहिं ज़रूरत थींदी त पोइ वाहींदासीं, ॿाहिरो इहो वहे थो। उन्हनि जी तजवीज़ 1920 में थल केनाल जी ॾिनी, अंग्रेज़ वायसराय रद्द कई। 1872 में हिननि डैम जी ॾिनी। 1920 में वरी थल केनाल जी। हाणे अंदाज़ो लॻायो, हे हाणे जी ॻाल्हि न आहे, अबनि ॾाॾनि खां वठी सिंध ऐं सिंधु दरिया जा दुश्मन आहिनि, ऐं हाणे तव्हांजे आॾो आहे। अञा कहिड़ी शइ जो इंतज़ारु कयो था? तरक़ी पंजाब में, सिंध में रुगो टूल प्लाज़ा ठहंदा हर किलोमीटर ते, हाणे त हर ज़िले में आहे, ज़िले में ॿ बि थी विया, पर हर किलोमीटर ते टूल प्लाज़ा, उन जूं फीसूं बि वधंदियूं हर साल जी, हाणे वधी वई आहे। सिंधु दरिया सिंधियुनि जी मिल्कियत आहे, सिंध जो आहे। ॿी तव्हांखे ख़बर आहे अलाए न, तारीख़ वञी पढ़ो, जिथां सिंधु दरिया गुज़री हिते अचे थो उहो पंजाब न आहे, उहो सराइकी बेल्ट आहे। तारीख़ी तौर ते उहो सिंध जो हिसो रहियो आहे। मुल्तान ऐं सराइकी पलटी इहो मुकमल सिंध रही आहे माज़ी में। 1817 में रंजीत सिंह लश्कर कशी करे ज़बरदस्ती कब्ज़ो करे इहे इलाइक़ा सराइकी वारा पंजाब में शामिल कया। इहो पंजाब न आहे। इन खां वधीक ॿियो सबूत दलील कहिड़ो? जेकी बि तरक़ी थिए थी उहा पंजाब सेंट्रल में थिए थी, पूरे पंजाब में न। सूबे पंजाब जी मुकमल बजट, वफ़ाक़ जी बजट सेंट्रल पंजाब ते ख़र्च थींदी आहे, छो जो हुननि जी नज़र में इहो ई पंजाब आहे, इहो ई पाकिस्तान आहे। सराइकी बेल्ट न पंजाब आहे न पाकिस्तान आहे। उनखे उहो पाकिस्तान नथा मञनि, पंजाब नथा मञनि, उनजे करे पूरी तरक़ी सेंट्रल पंजाब में। हाणे तव्हां ॾिठो हैदराबाद खां सखर वारो मोटरवे रद्द थी वियो, वरी लाहौर खां साहिवाल जे पासे ॾे एॾां, वरी बहालपुर ॾे एॾां मोटरवे 13 खरब रुपयनि सां मंज़ूर थी वियो। मोटरवे पंजाब में, तरक़ी पंजाब में, सिंध में रुगो टूल प्लाज़ा ठहंदा। इहो सराइकी बेल्ट जितां दरिया अचे थो इहो पंजाब न आहे, इहो तारीख़ी तौर ते पुराणे ज़माने खां वठी इहो सिंध आहे। इहो सिंध कच्छ, इहो राजस्थान ताईं, इहो सिंध हेॾे बलोचिस्तान सिपी ताईं बि सिंध रहियो आहे। इहो सिंध आहे, उन जे करे उनखे तरक़ी नथी मिले। उहो पंजाब रुगो सेंट्रल पंजाब खे सम्झनि था, ऐं हाणे सम्झी विया आहिनि त ग़ैर फितरी रियासत घणो वक़्तु न हलंदी। उनजे करे स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं बहरिया टाइम जा 450 अरब, उहो पंजाब में यूनिवर्सिटियूं ठहंदियूं, कॉलेज ठहंदा। अञा छा था सम्झो? तव्हांजी कणिक जो अघु किथे 2400 पहुतो 2000 ते अची पहुचंदो। सारनि जो अघु तव्हां पाण ॾिठो। ज़राइती मुल्क आहे, ज़रई मुल्क आहे, पर हले सरमाएदारनि जूं पॉलिसियूं, फ़ाइदो सरमाएदारनि खे। ज़रई मुल्क में ज़रात खे नुक़सान, तबाही, बर्बादी, सखर खां हेठि पाणी न ईंदो। हाणे रुगो इंडस डेल्टा तबाह थी आहे, ठटे ज़िले जूं, बदीन जूं, सिजावल जूं ज़मीनूं तबाह थियूं आहिनि, पर ही सॼी सिंध जूं ज़मीनूं गैराबाद बि थींदियूं, जर बि फिरी वेंदो। जर जेको आहे सो असांजो मिठो न आहे, उनमें सैंखियो मिलियलु आहे, ऐं जिते जिते मिठो पाणी आहे उहे इहो न रखनि तवक़ा त आईंदा बि उहो मिठो रहंदो, छो जो दरिया जो पाणी ज़मीनुनि ताईं न पहुचंदो, शाखुनि वाहनि ताईं न पहुचंदो, त इहो जर फिरी वेंदो जिते मिठो आहे। हिन वक़्तु 3 फुटनि ते जेकॾहिं बोर नलको हणो था मिठो पाणी, इहो 50 फुट 100 फुटनि ताईं वेंदो, अॻिते हली 200 फुटनि ताईं इहो पाणी निकिरंदो। आख़िर में जर फिरी वेंदो, जेको अधु सिंध जो फिरी वियो आहे। दरिया जो पाणी वाहनि शाखुनि में 12 ई महीना हूंदो त जर जो पाणी मिठो रहंदो, न त तव्हांजो जर जिते जिते मिठो पाणी आहे उते फिरी वेंदो, उते कड़ो थी वेंदो,
उहो पाणी ख़तमु थी वेंदो, पीअण जो पाणी न रहंदो, दरिया में पाणी न हूंदो, वाहन शाखुनि में ज़मीनुनि में आबादी न थींदी। तंहिंजे करे पंहिंजूं अखियूं पटियो, सुजाॻ थियो, कचहरियूं छॾियो, रोशा छॾियो, रुॻो इहो ड्राड़ूं वेही कचहरियूं न कयो त ॿिए कंहिंजो आसरो न कयो। लीडरनि सियासतदाननि जो MRD खां वॾी तहरीक जी ज़रूरत आहे। सॼी सिंध जी तारीख़ में सिंधी माण्हू गॾिजी न विड़िया आहिनि। असांजो छा वञे, लातालुकी ठटे ते हमला थियनि, ॿी सिंध ख़ामोश, इब्न क़ासिम लश्कर कशी करे सिंध ख़ामोश। असांजो छा वञे, समा विढ़नि, कलोड़ा विढ़नि, टालपुर विढ़नि, जिन जी हुकूमत आहे, हुक्मरानी आहे, या लातालुकी तबाही कई, तुरखाननि हमला कया, अरगुन, नादर शाह, अहमद शाह सिंध खे लुटियो फुरियो। हाणे उन्हनि खां वॾा नादर शाह, अहमद शाह खां बि वॾो हमिलो आहे, तुरखाननि खां वॾो हमिलो आहे, अरगुननि खां बि वॾो हमिलो आहे। आबादी न थींदी, अनाज न थींदो, पोखूं न थींदियूं, सॼी सिंध ज़रई आहे, ज़रई इलाइक़ो आहे, ज़रात ते जंहिंखे ॿनी न आहे उनजो बि गुज़र सफ़र सम्झो ज़रात ते आहे। ॿनियूं थींदियूं, फसल थींदा त ख़ुशहाली थींदी। ख़ुदा जे वास्ते सुजाॻ थियो, ख़ुदा जे वास्ते सुजाॻ थियो, वेही न रहो, हर रोड रस्तनि ते निकिरी पओ, हर ॻोठ शहर में जुलूस हुजे, रोज़ानी हुजे, पाणे उन्हनि खे ख़बर पवंदी सिंध सुजाॻ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला